नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट लगाणी पेट्रोल पंप जो अहमद राठौड़ जी 2 सालनि जी मासूम न्याणी दिल में सोराख़ जहिड़ी ख़तरनाक बीमारी में मुब्तला जी। नाज़रीन रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ उमरकोट लग मलकाणी पेट्रोल पंप जो अहमद राठौड़ जी 2 सालनि जी मासूम न्याणी दिल में सोराख़ जहिड़ी ख़तरनाक बीमारी में मुब्तला आहे। वालदेन जिन जो चवणु आहे त बचपन खां नंढड़ी हिन बीमारी में मुब्तला आहे। काफ़ी अरसे खां इलाज करायूं पिया, असां पंहिंजो सभु कुझु हिन नंढड़ी ते लॻाए छॾियो आहे, पर हाणे किथां बि का उमेद नाहे। हिननि वधीक चयो त पाक परवरदिगार जी ज़ात गफ़ूरुर रहीम आहे, जे नौजवान सत उमरकोट जे कननि ताईं असांजो पैगाम पहुचायो। अॼु ई नौजवान सत उमरकोट जा मेंबर असां वटि हली आया आहिनि, असांजी माली मदद कराई अथऊं ऐं ख़ातिरी कराई अथऊं त तव्हांजे ख़ातिर आला इख्तियारनि ताईं आवाज़ पहुचाए मासूम न्याणी जो इलाज कराइबो। हिननि नौजवान सत जो थोराइतो मञियो। जी नाज़रीन वधीक तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तव्हांखे स्क्रीन ते ही नंबर नज़र अची रहियो हूंदो। नौजवान सत उमरकोट जे चेयरमैन अमजद अली खोरी जो, मासूम न्याणी जे वालिद साहब अहमद राठौड़ जो। अगरि केरु पंहिंजे तरफ़ां इन्हनि जी का मदद करणु चाहे त इन्हनि नंबरनि ते राब्तो करे सघे थो। मिठी वेस पहिरें चक्कर मूंखे VIP हेल्प कई, तंहिंखां पोइ वैसे रुको दुबारा चक्कर कयो हिननि चई हीअ दवा पर्ची वठियो हलियो वञे 15 ॾींहं अचु। वरी 15 ॾींहंनि खां पोइ वरी वैसे वरी पर्ची ॾेई रवानो कयो, चई बाबा हाणे को मसइलो कोन्हे, तुंहिंजे न दिलि जो फाले जा न को मसइलो अथई, चई वार जेतिरो हिकिड़ो अथई हिन में सिर्फ़ु आहे 9 जे चक्कर, ॿियो कुझु कोन्हे। हुतां खां वापसि आए हिते नंढड़ी खे बार बार घुमंदो रहियसि इस्पतालनि में। महिरान सेंटर ते खणी वियो, हुन 4 चक्कर कढाई, चई बाबा कुझु कोन्हे, हिन जो पछाड़ी ॾिठई तंग हालत करे, चई त हाणे तूं कराची रेफर कर। उमरकोट जे कहिड़े हॉस्पिटल में वियो आहीं तूं? साईं उमरकोट में टोटल घुमी आहे। सिविल हॉस्पिटल वारनि छा चयो तोखे? हिननि खे टियों ॾींहुं मूंखे चयो त खणी वञ कराची खणी वञ। दफ़ा डॉक्टर खे थोरा थियो, हुन भली सलाह ॾिठी, मूंखे चई तूं कराची खणी वञ, तुंहिंजे बचे जी ज़िंदगी बचण लाइ। अच्छा हाणे कराची वञण में तू केतिरे टाइम ॻाल्हि पियो? मूंखे 1.5 साल थिया आहिनि हिते घुमंदो रहंदो। 1.5 साल खां वठी तूं यका इस्पतालनि जा चक्कर कटी मिठी वारनि डॉक्टरनि का बि रुसवाई तव्हांखे न ॾिनी? का शइ कोन ॾिनी। पहिरीं चक्कर वेठे इलाज को कोन, हिकिड़े चक्कर वेठो उन ॾींहुं दवा गोरी ॾिनी, मुंहिंजे पंहिंजे ज़ाती ख़र्ची लिखी ॾिनी आहे। हुन तंहिंखां पोइ चयो त भाई हिन जो को आहे कोन्हे, हिन जो को माना दिलि जो हाल को कोन्हे, ईअं तव्हांखे उमरकोट वारा ड्यूटी वारा बना आहिनि, ईअं पिया वञो तव्हां हिते त तव्हां हिननि जी रसीद में ॾिठो त अनपढ़ जाहिल माण्हू हो, त हुननि जे पर्चे में लिखियो पियो हिन जे दिलि में सोराख़ आहे। हिननि माण्हुनि ॿुधायो त हुते मिठी वारा मूंखे कोन था ॿुधाइनि, तव्हांजी निंगरी खे ई आहे बीमारी। हाणे थोरो हुते